अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 2 मार्च 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजनि जो सिलसिलो जारी। जीअं सिंध क़ौमी पार्टी जा बि मुज़ाहिरा। वाइड़ सिंधी कांग्रेस पारां 15 मार्च ते ऐलानियल एहतिजाजी मुज़ाहिरनि जी तयारी जारी। ठुल्ह मां शागिर्दियाणी खे अगवा करण जी कोशिश। नारा कैनाल जे मुंढ वारे हिसे ते सिंध सरकार सिंध जा 4.25 अरब रुपया ख़र्च करे छॾिया, को बि लाभ न मिलियो। सिंध जे सञावंदड़ पारां अहिड़ियूं बेफ़ैज़ रिथाऊं फ़ौरी तौर बंदि करण जो मुतालबो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध जा रहवासी सिंधु दरिया मां कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मुसलसल एहतिजाजी तहरीक हलाई पई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ तनज़ीमनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा करे सिंध दुश्मन मनसूबा फ़ौरी तौर ख़तमु करण जो मुतालबो कयो वञे थो। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ तरफ़ां सिंधु दरिया ते 6 कैनाल कढण ख़िलाफ़ सूफ़ी शाह इनायत गेट खां झोक शरीफ़ जे मेन स्टॉप ताईं मुख़्तियार ज़ंवर, ग़ुलाम हुसैन मल्लाह, हाजी ख़ान जलालाणी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त सिंधी क़ौम कंहिं बि सूरत में कैनाल क़बूल न कंदी। सॼी सिंध कैनालनि ख़िलाफ़ हिकु आवाज़ आहे। वफ़ाक़ सिंध मथां पंहिंजा फ़ैसिला महण बंदि करे सिंधु दरिया जे पाणी ते राताहो क़बूल न कंदासीं। सिंध खे बंजर करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। हिन वक़्त बि साहिली पटी ते मिठो पाणी अणलभ थी वियो आहे। सिंधी क़ौम खे दरिया बचाइण लाइ वॾी जदोजहद करणी पवंदी। जॾहिं त ॿिए तरफ़ मीरपुर बठोरे में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब अॻियां एडवोकेट दाऊद ज़ौर, महरम ठाराणी, इसरार ज़ौर ऐं झोक शरीफ़ में ग़ुलाम हुसैन मल्लाह, सिजाद मीराणी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ौर चयो आहे त सिंधी क़ौम खे कैनालनि ऐं डेमनि जे ख़िलाफ़ तमामु वॾी जदोजहद करण जी ज़रूरत आहे। पंजाब जा बालादस्त तबिका सिंध जे ज़मीननि ऐं दरिया ते कब्ज़े लाइ आता आहिनि। उन करे सिंधी क़ौम जे हर मुहिब वतन फ़र्द खे दरिया बचाइण वारी जदोजहद जो हिसो थियणो पवंदो। पंहिंजे जारी कयल बयान में नवाज़ ख़ान ज़ौर वधीक चयो त कैनाल सिंध खे बंजर करण जी साज़िश आहिनि। अॻे सिंध में लखें एकड़ ज़मीन गैराबाद बणियल आहे। कैनाल ठहिया त सिंध तबाह थी वेंदी। नवाज़ ख़ान ज़ौर जो वधीक चवणु हो त साहिली पटी समेत सभिनी इलाइक़नि में मिठो पाणी अणलभ थींदो पियो वञे। जर तबाह थी विया आहिनि। कोटड़ी खां हेठि मिठे पाणी जो छोड़ न हुजण जे करे समुंड रोज़ानो चाढ़ करे रहियो आहे, जंहिं करे सामुंडी पटी ते मौजूदु माण्हू लॾपलाण करण ते मजबूर बणियल आहिनि। हुक्मराननि जे पॉलिसियुनि जे करे ख़ुशहाल सिंध जा माण्हू बुख बदहाली ऐं ग़ुर्बत जे वर चढ़ियल आहिनि। माण्हुनि खे ज़िंदगी जूं बुनियादी सहूलियतूं मुयसरु न आहिनि। सिंधु दरिया खे बचाइण जे लाइ वाइड़ सिंधी कांग्रेस पारां 15 मार्च ते एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं जूं तयारियूं पिणु जारी आहिनि। सिंधु दरिया ते ठहंदड़ कैनालनि ख़िलाफ़ बरतानिया, अमेरिका ऐं कैनेडा में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सिंध सरकार जिते वफ़ाक़ी हुकूमत सां पाणी ते धाड़े में हिसेदार बणियल आहे, उते वरी पाणी बाबति अहिड़ियूं स्कीमूं पिणु ॾेई रही आहे
जेके आवाम लाइ बेलाभ बणियल आहिनि। नारा कैनाल जे मुंड वारे हिसे ते बि 4.25 अरब रुपया ख़र्च कया विया, पर जंहिंजो को बि लाभ मिली नाहे सघियो। इन बाबति नामियारे लेखक नसीर मेमण चयो आहे त नारा कैनाल जे मुंड वारे हिसे में 2 किलोमीटर ॾे खे पको करण वारी रिथा ते सिंध जा 4.25 अरब रुपया ख़र्च कया विया। रईसाणे हुकुम ते इहो मनसूबो ठाहियो वियो। अव्हां कंहिं बि अणधुरे आपाशी माहिर खां पुछी ॾिसो त इन रिथा मथां एॾी वॾी रक़म ख़र्च करण जो को बि जवाज़ या लाभ अव्हां खे न ॿुधाईंदो। इहा रिथा सालियाने तरक़ियाती प्रोग्राम जो हिसो न हुई। उन ते ब्लॉक एलोकेशन में रखियल पैसा ख़र्च कया विया। ओचितो नाज़िल थींदड़ अहिड़नि फरमाइशी प्रोजेक्टनि लाइ कुझु वरियनि खां बजट में ब्लॉक एलोकेशन जी बजट लाइन मुतारिफ़ कराई वई आहे। बदतरीन गुरबत वारे सूबे में अरबे रुपयनि जूं अहिड़ियूं रिथाऊं अलाए केतिरियूं हूंदियूं। सिंध वासियुनि जे रत पघर जे टैक्सनि मां मिलंदड़ रक़मनि खे ईअं लुटायो वञे थो। अल मंज़र ते पिणु सिंधू दरिया ते धाड़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी सरवाणी सपाफ शहीद भुट्टो जे अॻुवाणनि मसूद भलाई, गाज़ी भलाई, फोटे खान चांडे, सरदार बिशाम पंहार ऐं काशिफ़ खोखर कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध दुश्मन मनसूबा असीं कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध हुकूमत अवाम खे दोखो ॾियण बदिरां कैनालनि लाइ सदर आसिफ ज़रदारी जी मंज़ूरी जी मज़मत करे ऐं सिंधी असेंबली में कैनालनि ख़िलाफ़ करारदाद पास कई वञे। करप्ट PP वज़ीर सिंधी माण्हुनि खे गुमराह ऐं बेवकूफ़ बणाइण लाइ चवनि था त कैनाल न पिया ठहनि। ऐवान सदर में वेठल आसिफ ज़रदारी सिंध दुश्मन कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी। कैनालनि ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि जी तहरीक तेज़ थी रही आहे। सिंध दुश्मन मनसूबा बंदि थियण ताईं जदोजहद जारी रहंदी। पंहिंजे बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त पीपल्स पार्टी कारपोरेट फार्मिंग ऐं कैनालनि ख़िलाफ़ तहरीक खे कमज़ोर करण लाइ अवाम सां कूड़ ॻाल्हाए रही आहे। सिंध जो अवाम सुजाॻ थी रहियो आहे, कंहिं बि दोखे में न ईंदो। हुकुमरान इक़्तिदार जे नशे में आहिनि, उन्हनि खे सिंध जे अवाम जो एहतिजाज नज़र नथो अचे। सिंध दुश्मन कैनालनि, कारपोरेट फार्मिंग ऐं वसीलनि जा सौदा मुल्क लाइ ख़तरनाक साबित थींदा। पाकिस्तान आलमी ताक़तनि जे मुफ़ादनि जे घेरे में आहे। मुआशी पॉलिसियूं अवाम दोस्त न आहिनि। IMF खे हिदायतनि ते रोज़ नवां टैक्स मढ़े अवाम जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। सूबनि में भाईचारे, बराबरी, जमहूरी रिवायतनि खे क़ाइमु रखण बदिरां टकराव वारियूं पॉलिसियूं मुल्क दुश्मन साबित थींदियूं। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी अॻुवाण अब्दुल कादिर रांटे, एडवोकेट ख़ालिद तुनिये, अयाज़ कलोई ऐं ॿियनि पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी जी सरकार बिहारियुनि, बंगालियुनि ऐं बर्मियुनि समेत समूरनि गैर मुल्कियुनि खे सिंध में रहाइण जी साज़िश करे रही आहे। सिंध में सिंधियुनि खे दाइमी तौरु अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। पीपल्स पार्टी सरकार सिंध ते घणतरफ़ो हमिलो कयो आहे। कारपोरेट फार्मिंग वसीले सिंध जूं ज़मीनूं गैर मुल्की कंपनियुनि हवाले कयूं वियूं आहिनि। बिलावल ज़रदारी वज़ीर अज़म थियण जी लालच में सिंधू दरिया मरियम नवाज़ हवाले करे छॾियो आहे। मरियम नवाज़ हिकु इदारे जे सरबराह सां गॾिजी चोलिस्तान में ग्रीन पाकिस्तान मनसूबे जो इफ़्तिताह कयो। उन बावजूदि पीपल्स पार्टी पंजाब सरकार ख़िलाफ़ आवाज़ उथारण लाइ तयारु नाहे। बिलावल मुराद अली शाह खे मरियम नवाज़ जो तर्जुमान बणाए छॾियो आहे। मुराद अली शाह हिकिड़े पासे कूड़ा बयान ॾेई रहियो आहे त को बि कैनाल नथो ठहे, त ॿिए तरफ़ साॻिए वक़्त में मरियम नवाज़ ऐं शहबाज़ शरीफ़ 6 नवनि कैनालनि जा इफ़्तिताह करे रहिया आहिनि। कैनालनि जे इफ़्तिताही तक़रीबन में पीपल्स पार्टी जा अॻुवान बि शरीक थी रहिया आहिनि। सदर ज़रदारी कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। पीपल्स पार्टी सिंधी क़ौम सां फराड करे रही आहे। बिलावल खे वज़ीर अज़म बणाइण जे लाइ पीपल्स पार्टी समूरियूं हदूं ओरांघे छॾियूं आहिनि। PP सिंध ते हमलावर थी रही आहे।
अॻवान चयो त कच्छी कैनाल जी इफ़्तिताही तक़रीब खां पोइ चोलिस्तान में ग्रीन पाकिस्तान मनसूबे जो बि इफ़्तिताह कयो वियो आहे। ग्रीन पाकिस्तान मनसूबो ठगी जो ठाह आहे। ग्रीन पाकिस्तान जे नाले में सिंधु दरिया सिंधियुनि खां फुरियो पियो वञे। सिंध खे वीरान ऐं भड़भांग रेगिस्तान बणाइण जी साज़िश कई वई आहे। अॻवाननि मुतालबो कयो त बिहारियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि ऐं अफ़गानियुनि समेत समूरनि गैर क़ानूनी गैर मुल्कियुनि खे सिंध मां निकाली ॾिनी वञे। कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़नि जो सिलसिलो बंदि कयो वञे। 6 नवां कैनाल सिंधियुनि जी नस्ल कशी जा मनसूबा आहिनि। उन करे हिननि सिंध दुश्मन मनसूबनि खे फ़ौरी तौर ते ख़तमु कयो वञे। शरह पसंदनि पारां ढोरो नारो डिग्री कॉलेज में अची धमकियूं ॾियण ख़िलाफ़ कॉलेज जा उस्ताद ऐं शागिर्द कॉलेज बंदि करे रोडनि ते निकिरी आया। एहतिजाजी धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त असांखे धमकियूं मिली रहियूं आहिनि। ॿारनि ऐं उस्तादनि जी जान खे ख़तरो आहे। अहिड़ी सूरत में कॉलेज नथा हलाए सघूं। असांखे तहफ़ुज़ न मिलंदो त कॉलेज बंदि रहंदो। तालीमी इदारनि में तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे। जॾहिं त ॿिए पासे ढोरो नारो कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे धमकियूं ॾियण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल 16 सालनि जे शागिर्द खे इस्पताल दाख़िल करायो वियो आहे। जॾहिं त संस वालिद मुमताज़ मल्लाह चयो आहे त कंहिं बासर धुर खे बचाइण लाइ मुंहिंजे 16 सालनि जे पुटु अलाह बचाए खे फायरिंग वाक़े में मुलविस ॼाणाए गिरफ़्तार करे तशदुद कयो वियो आहे। हुन मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। SSP हैदराबाद डॉक्टर फ़रख़ लंजार जी बदिली न थियण ख़िलाफ़ वकीलनि जो 12हें ॾींहुं बि एहतिजाज जारी रहियो। आल सिंध वुकला कन्वेंशन सॾाइण जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त वकीलनि पारां CM हाउस जो घेराव करण जो चिताव ॾिनो वियो आहे। हैदराबाद जे अदालतनि में केस बि न हली सघिया। केस न हलण जे करे 12हें ॾींहुं बि साइल रुलंदा रहिया। सवें केस रुलड़े जो शिकार बणियल आहिनि। वकीलनि पारां SSP हैदराबाद डॉक्टर फ़रख़ लंजार जी बदिली न थियण ख़िलाफ़ एहतिजाज जारी रखियो वियो। अदालतनि जे मुख गेटनि ते ताला हया विया। वकीलनि SSP ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। जॾहिं त कराची बार एसोसिएशन जो सदर आमिर नवाज़ वड़ाइच वफ़द जी सूरत में हैदराबाद जे वकीलनि वटि पहुतो। जॾहिं त एहतिजाजी कैंप ते कराची बार जे सदर एडवोकेट आमिर नवाज़ वड़ाइच ख़िताब कंदे चयो त सिंध जा वकील पाण में मुतहिद आहिनि। जेसिताईं SSP हैदराबाद डॉक्टर फ़रख़ लंजार बदिली नथो थिए तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो। जेकॾहिं SSP हैदराबाद बदिली न थियो त वकील वाधूवा हाईवे बंदि कंदा ऐं हर ज़िले बार जी हद में मुख इशारा बिला कयो वेंदो। जेसिताईं SSP हैदराबाद बदिली नथो थिए कुझु वकील पुलिस सां मिलियल आहिनि। जेके अहिड़ो अमल कनि था उन्हनि खे हैदराबाद डिस्ट्रिक्ट बार समेत हर वकील खे वाइको करणु घुरिजे जेके पुलिस सां मिली करे वकीलनि जी जदोजहद खे कमज़ोर करे रहिया आहिनि। जेसिताईं डॉक्टर फ़रख़ लंजार जी बदिली न थींदी तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो। ठुल्ल शहर में शागिर्दियाणी खे अगवा करण जी कोशिशि कई वई। ठुल्ल स्कूल जी शागिर्दियाणी माहिन सरकीअ स्कूल मां निकिती त खेनि जवाबदारनि अगवा करण जी कोशिशि कई। अगवा कंदड़ 3 ॼणनि मां हिक खे शहरियुनि पकिड़े वरितो। शहरियुनि तशदुद जो निशानो बणाइण बाद जवाबदार खे पुलिस हवाले करे छॾियो। अवामी तहरीक जे अॻवान दियाल सहराई ठुल्ल ऐं ढोरे नारे वाक़े जी मज़मत कंदे चयो आहे त सिंध जे कॉलेजनि अंदरि ऐं ॿाहिरियां छछोरा सॼो ॾींहुं दादागिरी लॻाए वेठा आहिनि। उमरकोट में अहिड़ी मूवमेंट हली तॾहिं वॾेरनि जी चमचागिरी कंदड़ पुलिस वारा विच पिया ऐं मसइलो थधो थी वियो। हाणे ढोरे नारे में अहिड़ी सूरतहाल पैदा थी वई आहे ऐं ठुल्ल में शागिर्दियाणी खे अगवा करण जी कोशिशि कई वई। जॾहिं बि का जदोजहद थींदी आहे त सिंध में पीपी जा पालतू माण्हू अहिड़ी सूरतहाल पैदा कंदा आहिनि त बाबा चुप करियो
माहौल ख़राब थो थिए, ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे वग़ैरह वग़ैरह। हुन मुतालबो कयो त इन्हनि वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। शिकारपुर पुलिस चक भरिसां ॻोठी ईसा टांवरी वासी अगवा थियल 4 ॼणनि अब्दुल वहीद टांवरी, इरफान अली टांवरी, अब्दुल कादर ऐं राहिब अली टांवरी खे बाज़ियाब कराए नाहे सघी। धाड़ेलनि पारां मग़वियुनि खे तशदुद जो निशानो बणाए वीडियो वायरल कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ ॻोठाणनि मोहम्मद इदरीस टांवरी, ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। हुननि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मग़वियुनि खे फ़ौरी तौरु बाज़ियाब कराइण लाइ क़दम खंया वञनि। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडिए चयो आहे त सिंधु दरिया सिंध जे किरोड़े माण्हुनि जे ज़िंदा रहण जो ज़रियो आहे। सिंधु मथां 6 कैनाल ठाहिण सिंध जे माण्हुनि जी बर्बादी जो परवानो आहे, जंहिं ख़िलाफ़ असां सरापा एहतिजाज बणियल आहियूं। नवाबशाह में असां हड़ताल कराई एहतिजाज कयो वियो, जंहिंजे बदिले में पुलिस केस दाख़िल कया आहिनि। असांजा कारकुन इन्हनि केसनि खां डिॼण वारा न आहिनि। हूअ सिंध लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में हुन वधीक चयो आहे त सिंध जे माण्हुनि खे आवाज़ उथारण खां रोकियो पियो वञे। सिंध में आमरियत आहे, सिंध जा माण्हू केसनि खां नथा डिॼनि, आला अदालतूं नोटिस वठनि। कैनालनि ख़िलाफ़ केर बि माण्हू आवाज़ उथारे थो त उनखे जबर ज़रिए रोकियो वञे थो, जंहिंजी मज़मत कजे थी। असांजो पुरमन एहतिजाज जारी रहंदो। नवाबशाह जी अदालत चोटारियूं सान्हे केस में नामज़द 11 जवाबदारनि जी कची ज़मानत में 3 मार्च ताईं वाद कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। दहशतगर्दी टोड़ अदालत में चोटारियूं सान्हे केस में नामज़द 11 जवाबदारनि जी पकी ज़मानत बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान केस में नामज़द जवाबदार अताउल्ला जूनेजो, अली हसन जूनेजो, सैफुल्ला जूनेजो, अॻूणो SHO ग़ुलाम मोहम्मद सहतो, जबार ख़ासकेरी, जानू लांडर, बाबू केरियो, इमरान, जुमन उनड़, अज़ीज़ुल्लाह केरियो ऐं महबूब जखरो अदालत में पेश थिया। केस जे फ़रियादी पारां जवाबदारनि ते हिसाइण जूं दाहूं कयूं वियूं। अदालत समूरनि जवाबदारनि जी कची ज़मानत में 3 मार्च ताईं वाद कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। पने आकिल मां अगवा थियल मासूम बालक अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघियो। मासूम आबिद पठाण जी बाज़ियाबी लाइ इंतिज़ामिया के बि क़दम नाहिनि खंया, जॾहिं त शहरियुनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। सिंधी अदबी संगत शाख सांगड़ जी दस्तूरी गरजाणी उस्ताद निज़ामाणी जी सदारत हेठि थी गुज़री। गरजाणी में अब्दुल्लाह निज़ामाणी कहाणी पहाड़नि खां अॻिते पेश कई, जॾहिं त नूर ख़ान आदिल पंवर ग़ज़ल पेश कयो। अमर लगारी, कादर बख्श ख़ासकेली, AR आज़ाद, वलीमंद ख़ासकेली, अज़ीम रूंझे, मीर हसन मरी ऐं ॿियनि तनक़ीद में हिसो वरितो। सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जी हफ़्तेवार दस्तूरी गरजाणी अतिया बतूल सहतो जी सदारत में थी गुज़री। सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जे 72 सालनि जी तारीख़ में पहिरियों भेरो कंहिं मक़ामी न्याणी शाख जी अदबी वेहक जी वक़्ती सदारत जो शर्फ़ माणियो। गरजाणी में ग़ुलाम नबी शाइर ख़ासकेली ग़ज़ल, रमज़ान आज़ाद लगारी नज़म, जानमद लगारी गीत, अली रज़ा महरी ग़ज़ल, शाहज़मा कुरैशी ग़ज़ल, फ़ज़ल लगारी गीत, गुल मोहम्मद समे हरफ़ निदा जा इसम पेश कया। पेश कयल नकोर तख़लीक़नि ते सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान जे ज़िले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, शाख टंडे मोहम्मद ख़ान जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी, इमदाद हुसैन अरमान ख़ासकेली, गुल ख़ासकेली, पीर माजिद जान सरहंदी, आशिक़ अली गाहे, रफ़ीक़ास लगारी, आगा जान आगा, निसार अहमद नाज़, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, विमिल खीमचंद शर्मा, मोहम्मद अशरफ गंजलाणी, गुल मोहम्मद सुमरो, मियाँ मुख्तियार अली निज़ामाणी, हाजी समीउल्लाह मेमण, दानियाल फ़ज़ल लगारी, हाफ़िज़ फ़ारूक रहमानी, पोहो मल हासाणी ऐं ॿियनि इस्लाही ऐं तनक़ीदी राया ॾिना। गरजाणी जी वक़्ती सदर अतिया बतूल सहतो सदारती राय ॾींदे चयो त सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जी अदबी
गरजाणीअ जी वक़्तीअ सदारत मुंहिंजे लाइ तारीख़ी ऐं आलिशान एज़ाज़ आहे। मक़ामी सतह ते आऊं पहिरीं न्याणी आहियां जंहिंखे इहो शर्फ़ नसीबु थियो आहे। इन मां ज़ाहिर आहे त सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जी बहितरीन ऐं मुनज़िम टीम वर्क में न्याणियुनि लाइ बहितरीन गुंजाइश मौजूदु आहे। मक़ामी न्याणियुनि खे अदब ॾांहुं लाड़ो वधाइणु घुरिजे, जिते इल्मी ऐं अदबी हवाले सां घणो कुझु सिखण लाइ मिले थो। हुन वधीक चयो त अॼोकी अदबीअ गरजाणी में बहितरीन तख़लीक़नि सां गॾु शानदार इस्लाही ऐं तनक़ीदी राया अदबी ऐं ज़हनी तरबियत ख़ातिर मिलिया। तख़लीकारनि जी सहब बर्दाश्त ऐं रवादारी तोड़े शाख जी समूरी टीम जूं महिनतूं फ़ख़ुर लाइक़ु आहिनि। वेहक जी कार्रवाई शाख जे जॉइंट सेक्रेटरी इमदाद हुसैन अरमान ख़ासकेली हलाई। शाह लतीफ़ जे पारकू रफ़ीक़ास लगारी शाह लतीफ़ जो बैत माना पस मंज़र ऐं तशरीह सां पेश करे अदबी वेहक जी पुॼाणी कई। जीअं सिंध मुहाज़ जे सरबराह अब्दुल ख़ालिक़ जुणेजे चयो आहे त इन में को बि शक न रहियो आहे त सिंध हिकु महकूम ख़ितो आहे, त पोइ लाज़मी आहे त पंहिंजे क़ौमी निजात जी जदोजहद में असांजो वर्ताव हुक्मरान खां मुख़्तलिफ़ हुजे। उन जी इब्तिदा पंहिंजे सिफ़नि में इख़्तिलाफ़ राय खे जॻह ॾियण सां करियूं। दुनिया में हाकिम ऐं महकूम, ज़ालिम ऐं मज़लूम जे विच में थींदड़ सभिनी जंगियुनि में ताक़त जो तवाज़ुन हाकिमनि जे पासे हूंदो आहे, पर पोइ बि 10 मां 8 मामलनि में फतह महकूमनि जी थी आहे। उन जो मुख्य कारण महकूमनि जी ॾाहब ते ॿधल बहितर हिकमत अमली आहे। हुकूमत पारां पेट्रोलियम अघनि में सखावत जी इंतिहा कई वई आहे। हुकूमत 15 ॾींहंनि लाइ पेट्रोल फ़ी लीटर 50 पैसा सस्तो करे छॾियो आहे। शहदादकोट में तालके इस्पताल में सहूलियतनि जी अणहूंद ख़िलाफ़ जदोजहद जारी आहे। काल्ह 41 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो। शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमनि जे अॻवाननि ऐं कारकुननि सब्ज़ी मंडी खां कामरेड हयात तुनिये, ज़ुल्फ़कार मंगसी, होबदार मीरजत, सिकंदर सुमरे ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी कोटू मोटू चौक ते धरणो हयो। उन मौक़े ते अॻवान चयो त असांजो एहतजाज ग़रीब मरीज़नि खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ आहे, जंहिंखे असां एहतजाज न पर जिहाद सम्झूं था। हुननि चयो त MS जी नाक़स कारकर्दगी जे करे ग़रीब मरीज़ इलाज लाइ परेशान आहिनि। हुननि मुतालबो कयो त दवाउनि जी खोट पूरी कई वञे ऐं मरीज़नि खे बहितर इलाज जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। मटियारीअ भरिसां खंडू स्टॉप वटि क़ाइमु ॻोठ दरियाखान टालपुर में रहंदड़ ॿुढड़ी औरत हाजरा जमाली जी कंहिं बि सार नाहे लधी। गुज़िरियल बरसातनि में संस कखाऊं घर किरी पियो, जंहिंजे करे हुनजी टंग पिणु भॼी पई हुई। टंग भॼण ऐं बीमारीअ जे करे हूअ बिस्तर भेड़ी आहे। ग़ुर्बत जे करे हूअ पंहिंजो इलाज बि नाहे कराए सघी, जंहिंजे करे हुन वस वारनि खे अपील कई आहे त मुंहिंजो इलाज करायो वञे। तलहार में माज़ूरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। माज़ूर कोटा ते अमल न थियण ख़िलाफ़ रमज़ान गाज़ी, हाशिम कच्छी, अकबर पपन, ग़ुलाम अब्बास ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि जो चवणु हो त मुतालबा मंज़ूर न थिया त असां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। चंबड़ शहर जे संजर चांग भरिसां ॻोठ आचर पहवर जी रवासण मसमात ज़ैनी पहवर ऐं ॿिनि तरफ़ां संग न ॾियण जे करे घर ते हलां करे तशदुद ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मसमात ज़ैनी ॿुधायो त मुंहिंजा ॾेर ऐं ॿिया मुंहिंजा दुश्मन बणिजी विया आहिनि। उन्हनि संग न ॾियण ते हमिलो करे ज़ख़्मी कयो वियो। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते इंसाफ़ कयो वञे। 4 मार्च शागिर्द जदोजहद जो ॾींहुं मल्हायो वेंदो। 4 मार्च जे हवाले सां GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन पारां
लेक्चर प्रोग्राम रखियो वियो आहे। इन सिलसिले में जसाफ आरिसर मर्कज़ पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिंध जी तारीख़ में कॾहिं बि अहिड़ो दौरु नाहे रहियो जेको अलमिन सां भरियल न हुजे, पर उन जे बावजूद बि सिंध मुसलसल जदोजहद कंदे दुश्मन सां मुहाॾो अटकाईंदे अॻिते वधंदी रही आहे। सिंध जी क़ौमी तहरीक जी तारीख़ में 4 मार्च शागिर्दनि जी जदोजहद जे ॾिहाड़े जी तमामु घणी अहमियत रही आहे, जंहिं ॾींहं ते सिंध जे शागिर्दनि रत जो रेज ॾेई सिंध जी शागिर्द सियासत जी अपीड़ खे पको कयो। अॼु जॾहिं असां क़ौमी तहरीक जे अंदरि शागिर्द सियासत जे किरदार बाबति वीचारियूं था त असांखे केतिरियूं क़ुर्बानियूं ऐं कामयाबियूं नज़र अचनि थियूं। उन्हनि क़ुर्बानियुनि ऐं कामयाबियुनि खे यादि करे भेटा पेश करण लाइ GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जसाफ मर्कज़ हर साल जीअं हिन साल बि 4 मार्च शागिर्दनि जी जदोजहद जे ॾिहाड़े खे सॼी सिंध अंदरि सिंधू दरिया ते धाड़ो, सिंध जे ज़मीननि ते फ़ौजी वालार ऐं शागिर्द सियासत जो किरदार जे उनवान सां लेक्चर प्रोग्राम कराए मल्हाइण वञी रही आहे। हिन वक़्तु ऐं ईंदड़ वक़्त ते वीचारण जे लाइ GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जसाफ 4 मार्च जे ॾिहाड़े ते थींदड़ लेक्चर प्रोग्रामनि जूं सिंध जे क़ौमी ऐं तरक़ी पसंद शागिर्द तनज़ीमनि सुमेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे दावत ॾिए थी त अचो सिंधू दरिया ते धाड़ो, सिंध जे ज़मीननि ते फ़ौजी वालार ऐं शागिर्द सियासत जो किरदार जे उनवान सां थींदड़ लेक्चर प्रोग्रामनि में शिरकत करे मौजूदा मसइलनि खे सम्झणु, शागिर्द सियासत जे किरदार ते वीचारणु ऐं जदोजहद खे वधीक मुनज़म, मज़बूत ऐं तेज़ करण जो अज़म वरजायूं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन